शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट में सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदुसि त अॼु जी अपडेट जेका आहे सिंधी ड्रामा पापनगर ते आहे। अॼु रिव्यू कंदासीं ड्रामा सीरियल पापनगर। दोस्तों इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। अॼु तव्हांखे हिकु बहितरीन नई अपडेट मिलण वारी आहे, नई ॼाण मिलण वारी आहे हिन ड्रामे जे मुताबिक़। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। तव्हांजो घणो टाइम न वठंदासीं। तव्हां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे नंढिड़ो, जे तव्हां नवां आया आहियो असांजे यूट्यूब चैनल ते त हिनखे सब्सक्राइब करे छॾियो, लाइक करे छॾियो, छो तव्हांखे हर नए ड्रामे जी हर नई ख़बर, हर अपडेट, हर रिव्यू सभ खां पहिरियां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल ते मिलंदो। ऐं फेसबुक पेज ते अगरि ॾिसी रहिया त उन खे फॉलो, लाइक, हिन वीडियो खे शेयर करे छॾींदा। सभ खां पहिरियां पेज ते बि तव्हांखे ख़बर असांजे हिते मिलंदी। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां तव्हांखे पापनगर ड्रामे जे बारे में। काफ़ी दोस्तनि अर्ज़ु कयो त हीउ ड्रामो केतिरो हलंदो। दोस्तों हीउ कम अज़ कम 100 ताईं एपिसोड ताईं त पको तयारु आहे। अॻिते थी सघे थो हिन ड्रामे खे मथां वधाइनि। बाक़ी 4 स्पेल मुकमल शूट थी चुका आहिनि, फाइनल थी चुका आहिनि। ऐं अगरि ड्रामो ईअं ई कामयाबु हलियो जीअं हाणे कामयाबु थी चुको आहे, 25 खां 30 हज़ार 40 हज़ार ताईं बि पापनगर ड्रामे जा व्यूज़ अची रहिया आहिनि ऐं व्यूअरशिप हिन जी हाई लेवल ते हली रही आहे। न त KTN वारनि जा जेका ड्रामा ॿिया पहिरियों हलिया तव्हां चेक कयो, उन्हनि जा 2, 5 हज़ार 3 हज़ार व्यूज़ मुश्किल सां ईंदा हुआ। हिन ड्रामे पापनगर जेको आहे कामयाबी हासिलु कई आहे। जे ईअं यको कामयाबु हीउ ड्रामो रहियो त पोइ काफ़ी व्यूज़ खणंदो ऐं त पोइ हिन ड्रामे जो थी सघे थो अॻिते बक़ाया स्पेल शूट कया वञनि ऐं ड्रामे खे मथां अॻिते वधायो बि वञे।